नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे एहतसाब अदालत में कोरंगी जे 6 एकड़ ज़मीन ते गैर क़ानूनी अलॉटमेंट वारे मामले ते ॿुधणी थी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते अॻूणे सेक्रेटरी लुंड यूटिलाइज़ेशन अब्बास सुमरे जी फौत थियण जी तस्दीक़ थियल रिपोर्ट में ऐं मफ़रूर जवाबदार अयूब खे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। कराची जे एहतसाब अदालत में अॻूणे चीफ सेक्रेटरी सिंध सादिक मेमन ऐं ॿियनि मामलनि ख़िलाफ़ रेफरेंस जी ॿुधणी थी। अदालत हिकु भेरो ॿीहर मफ़रूर मुलज़िम अयूब जा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते खेस पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे ॿुधायो आहे त अॻूणो सेक्रेटरी लुंड यूटिलाइज़ेशन अब्बास सुमरो लाॾाणे करे वियो ऐं नेब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त तह जवाबदारनि ते कोरंगी में 6 एकड़ ज़मीन जाली दस्तावेज़ ते अलॉट करण ऐं क़ौमी ख़ज़ाने खे 55 करोड़ रुपए खां वधीक नुक़सान पहुचाइण जो इल्ज़ाम आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।